सिंध जी राजधानी कराची में एक गणती जोगी सूरत हाल सामू आई है। हलंदड़ साल 2026 के पहिरन 7 महीनन दौरान उरड़ी ए गले के वायरस डिफ्थेरिया विखे 144 बार फौत थियण जो इंकशाफ सामू आयो है। डान अखबार की रिपोर्ट मूजिब कराची के 4 वडिन बारन की अस्पतालों में हलंदड़ साल दौरान हेल तई उरड़ी जा 1915 केस रिपोर्ट थिया। उन्हनि मां 125 बार फौत थी विया, जॾहिं त डिफ्थेरिया जा 99 केस साम्हूं आया, जिन मां 19 ॿारनि दम ॾिनो। अंगनि अखरनि मूजिब इंडस अस्पताल में उरड़ी जा लॻभॻि 850 केस ऐं 17 फौतगियूं रिपोर्ट थियूं, जॾहिं त डिफ्थेरिया जो हिकु फौत थियल केस साम्हूं आयो। सिंध इन्फेक्शन डिज़ीज़ अस्पताल एंड रिसर्च सेंटर में उरड़ी जा 575 ऐं डिफ्थेरिया जा 81 केस रिपोर्ट थिया, जिते ॿिन्ही बीमारियुनि सबबि 54 बार फौत थिया। सिंध इंस्टीट्यूट ऑफ चाइल्ड हेल्थ एंड न्यूनेटोलॉजी में उरड़ीअ जा 484 केस रिपोर्ट थिया, जॾहिं त 65 बार फौत थी चुका आहिनि। नेशनल इंस्टीट्यूट ऑफ चाइल्ड हेल्थ में भी गुज़रियल कुछ हफ़्तनि दौरान घटि में घटि 7 ॿारनि जे फौत थियण जी तस्दीक थी है। डॉक्टर मूजिब घणा बार अस्पताल उन वक्त पहुंचनि था जॾहिं बीमारी अॻी ख़तरनाक शक्ल अख्तियार करे चुकी हूंदी है। उरड़ी केतिरनि केसनि में नमूनिया या दिमाग की सोज में तब्दील थी वेंदी है, जेके ॿारनि लाइ जानलेवा साबित थी सघनि थियूं। पाकिस्तान पीडियाट्रिक एसोसिएशन के डॉक्टर ख़ालिद शफ़ी जो चवण है त ॼमण वक्त वैक्सीनेशन की शरहत बेहतर होंगी है, पर जीअं ॿार वॾा थियनि था तीअं केतिरई वालदेन ईंदड़ वैक्सीन जूं खुराकूं वक्त सिर नथा ॾियारनि। नतीजे में मुल्क जा 20 खां 25% ॿार मुकम्मल वैक्सीनेशन का महरूम रहिजी वञनि था। सेहत के माहिरनि जो चवण है त जेकॾहिं 95% ॿारनि खे वक्त सिर 2 खुराकूं मिली वञनि त उरड़ी ते मौसर नमूने ज़ाब्तो आणे सघिजे थो। API के प्रोजेक्ट डायरेक्टर डॉक्टर राज कुमार मूजिब गुज़रियल साल की भेट में हलंदड़ साल सिंध में उरड़ी जा केस लगभग 35% घटि थिया आहिनि, जॾहिं त डिफ्थेरिया जा तस्दीक थियल केस पिण घटि रिपोर्ट थिया आहिनि। हुन ख़बरदार कियो त केतिरनि ई इलाइक़नि में वैक्सीनेशन खां रहिजी वियल ॿार, वालदेन जी लापरवाही ऐं बीमारियुनि बाबति ग़लत फहमियूं अञा बि वॾो चैलेंज आहिनि। सेहत खाते मूजिब वैक्सीनेशन खां रहिजी वियल ॿारनि ताईं पहुचण लाइ मुहिम जारी आहे। 970 नवां वैक्सीनेटर भर्ती कया विया आहिनि। बीमारियुनि जी निगरानी लाइ सरकारी सर्वेलेंस यूनिट अस्पतालनि मां मुसलसिल डेटा गॾु करे रहिया आहिनि। नतीजो उरड़ी ऐं डिफ्थेरिया ॿई अहिड़ियूं बीमारियूं आहिनि जिन खां वक्त सिर वैक्सीनेशन ज़रिए बचाव मुमकिन है। माहिरनि वालदेन की अपील कई है त ॿारनि जी वैक्सीनेशन शेड्यूल ते मुकम्मल कनि, छो त देर या लापरवाही संगीन पेचीदगियनि ऐं जानी नुक़सान जो सबब बणिजी सघे थी।